हिक ॾींहुं अचानक बुरे दोस्त जो ॾिनल मशवरो यादि आयो। दोस्त मिठा दिलदार, दोस्त मिठा दिलदार, दोस्त मिठा दिलदार, दोस्त मिठा आलम सब आबाद करी, आलम सब आबाद। जेको भी सामान अथई शराफत सां कढी हिते ॿाहिरि रख, न त शराफत सां मर। तुझी पोजीशन ॿुधाए थी त ॿाहिरि मुल्क कमाइण वियो हुए, जझा ॾोकड़ कमाए आयो हूंदे। शराफत सां कढी रख, शराफत सां कढ। भाऊ तू भलियो आई, मां को ॿाहिरि मुल्क कमाइण कोन वियो हुयुसि, न को दुबई या सऊदीअ में को थेला ॿधी आयो आहियां। मां के ॿी जॻह ते वियो हुयुसि जितां उहा दौलत कमाई आहे जे तो जहिड़ा के बि पोरू उनखे फुरे नथा सघनि। केॾांहुं कमाइण वियो हुए, छा कमायो अथई, जल्दी ज़ाहिर कर। आउं तालीमाबाद यूनिवर्सिटी जो शागिर्दु आहियां, जिते इल्म ऐं शऊर जी दौलत हासिल कई अथमि। ऐं इहा दौलत मुंहिंजे जेब या मुंहिंजे थेले में न आहे, उहा मुंहिंजे ज़हन में महफ़ूज़ आहे। छा तूं फुरे सघंदे? बकवास बंदि कर। यूनिवर्सिटी जो कार्ड ॾेखार। ही वटि कार्ड। ही वटि कार्ड। पढ़ी या कढ़ी, बग़ैर रोज़ीअ जे हितां ख़ाली न वेंदुसि। कढ वेज़ात। पैसा त कोन, ही वटि पर्स, ॻोल्ह रोज़ी। हेलो बिलाए। दिमाग एतिरो खाली ना है जो खाली मोटा। को ऊंचो या हल्को, सैमसंग या ओप्पो, मोबाइल तो हूंदी न। मोबाइल कढ। सिर्फ मुझे मोबाइल स्क्रीन ते न, पर मुझे दिल ऐं दिमाग़ जी स्क्रीन ते भी लतीफ़ सरकार जा बतन जड़ा बेत उकरियल आहिनि। मुझे मन जी स्क्रीन भी भिटाईअ खां खाली न थई। अंदर रूह रिहाम सॼण ओता को करे। माना त तूं भी लतीफ़ सरकार जो पक्को पैरोकार आहीं। लतीफ़ सरकार त इंसानियत जे सुख ऐं सलामती जो तमन्नाई आहे। तॾहिं त फरमाया ही, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। पोइ तुझे हथ में ही इंसान दुश्मन छो? ए भिटाई जी भूए जा माण्हू। दुरुस्त समझो अथई दोस्त। मां लतीफ़ जो आशिक़ आहियां। मुझे विहाणे भरसां शाह जो रिसालो रखियल हूंदो आहे। रात जो देर ताईं लतीफ़ पढ़ंदे निंड अची वेंदी अथमि।
मुंहिंजे ॿारहें रूप ते नज़र न कर, मुंहिंजो असल रूप मुंहिंजे अंदर में आहे, जेको लतीफ़ी रूप आहे। ही हथियार खयो नथम, ही मूंखे खणायो वियो आहे। कंहिं खणायो थी ये हथियार? मुंहिंजी गुरबत, मुंहिंजी माउ जी बीमारी, समाज जे रवैयनि ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि सभु गॾिजी मूंखे हथियार खणायो आहे। आउं बि तोजियां यूनिवर्सिटी में पढ़ियो आहियां ऐं उते फर्स्ट क्लास डिग्री हासिल करण खां पोइ बि मुंहिंजे तक जे नुमाइंदनि मूंखे नौकरी ॾियण जे बदिरां अंगूठे छाप वारनि माण्हुनि खे नौकरी ॾेई छॾियूं। आउं जी जल माउ जो अकेलो सहारो आहियां। यूनिवर्सिटी में पढ़ण दौरान वालिद साहब जी वफ़ात थी वई। यूनिवर्सिटी टाइम खां पोइ बि यूनिवर्सिटी कैंटीन ते बेरेगिरी करे बि मां पढ़ियो आहियां। अमड़ जे ख़तरनाक ऐं ज़िद्दी बीमारीअ खे मुंहुं ॾियण लाइ मज़ूरी काफ़ी न हुई। हिकु ॾींहुं अचानक बुरे दोस्त जो ॾिनल मशवरो यादि आयो, जंहिं चयो हो, जानी शराफ़त सां कमु कोन हलंदी त प्यारे पिस्टल जो पासो वठिजांइ। ईअं ई भुली पियुसि ऐं हथियार खणी पंहिंजी बुराई करणु लॻुसि। सबब कहिड़ा बि हुजनि, पर ही हथियार नफ़रत जे लाइक़ु आहे। ॿेली लतीफ़ खे मन ही हथियार उछलाए उहो हथियार खण जंहिंमें कंहिं बि लाइसेंस जी तोखे ज़रूरत न पवंदी। जंहिं हथियार खे दुनिया जो को बि हथियार शिकस्त नथो ॾेई सघे। कहिड़ो हथियार खणां ऐं हू किथां मिलंदो? हौसले वारो हथियार खण, जेको तोखे लतीफ़ जे फ़िक्र वारे मुल्क शाह जे रिसाले मां मिलंदो। जंहिंमें लिखियलु आहे न, आॾो टकर टर मतां रोह रतियूं थी। थैंक यू दोस्त, तो सिधी राह ॾेखारी। बराबरि पाण अमन पसंद लतीफ़ जे अमन पसंद देश जा वासी आहियूं। आउं वचन थो करियां, फुरलट ऐं हराम जे ॾोकड़नि में अमड़ जी ज़िंदगीअ ऐं रोज़ी तलाश न कंदुसि। महिनत मज़दूरी ऐं हौसले सां पाण मथां मढ़ियल गुरबत ऐं जीजल जी बीमारीअ सां डिघी जंग कंदुसि ऐं इहा जंग हर हाल में खटींदुसि। इंशाअल्लाह दोस्त, मुंहिंजी दुआऊं तोसां गॾु आहिनि। करीम थी सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। लतीफ साईं मुसदाई